भाउर साम्हूं वेठल मुंहिंजा आका, मुंहिंजा बाबा, मुंहिंजा भाउर, जिए सिंध, जिए लतीफ़, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त हिन क़िस्म जा सिंध में सुजाॻी जूं लहरूं जारी रखण जे लाइ प्रोग्राम अञा जारी आहिनि। मूंखे महबूब सिंधीअ 2-3 ॾींहं अॻु में फ़ोन करे दावत ॾिनी त क़ाज़ी आमद में सिंधी अदबी संगत ऐं सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां हिकिड़ो फंक्शन कयो पियो वञे, उन में तव्हां ज़रूरु अचो। ऐं थोरो माण्हू सियारे में सीउ जले कोन सघंदो आहियां। अॼु बि ज़ुकाम में मूंखां जिन व्यूज़ वरिता थिए तिन खे मूं मना करे छॾी, ॻाल्हाए कोन पियो सघां ज़ुकाम में। पर महबूब साईं आयो, उनखे जवाबु ॾेई कोन सघियुसि। ऐं पोइ वरी असांजो ॿियो महबूब दोस्त आहे यूसुफ सिंधी, तंहिं बि ज़ोर भरियो। उन करे आउं सुबुह जो अॼु 5:30 बजे उथियो आहियां ऐं उतां 6:30 बजे निकितो आहियां गाॾी में, हिते 11:15 बजे पहुतो आहियां। मुंहिंजे ख़्याल में अॼु मूं वॾो कमाल कयो आहे जो एतिरो सवेर उथी सीउ खे मोह ॾेई आऊं हिते पहुतो आहियां। अवां सभिनी सिंधियुनि खे, सभिनी अदब दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे घर जूं, पंहिंजे तर जूं, पंहिंजे शहर जूं, पंहिंजे तहलके ऐं ज़िले जूं, पंहिंजे सिंध जूं, पंहिंजे मुल्क जूं ऐं सॼी दुनिया जे मिसकीन माण्हुनि जी ज़रूरतुनि जे लाइ असां गॾिजी जदोजहद करियूं। ऐं इहो ई मिशन असांजे लाइ हुजे, सिर्फ़ु शाइरी पंहिंजे विंदर जे लाइ न, पर सॼी दुनिया जे फ़ाइदे जे लाइ हुजणु खपे। ऐं सभिनी जो थोरा तो आउं वधीक कोन थो ॻाल्हाए सघां, घणो कुझु ॻाल्हाइणु चाहियां पियो, अहिड़ा मौक़ा कॾहिं कॾहिं कोन मिलंदा आहिनि, पर मुंहिंजी तबियत इजाज़त कोन पई ॾे। तंहिं करे आउं सभिनी जो हिकु दफ़ो वरी ॿीहर शुक्रगुज़ार आहियां। तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो, तव्हांजे साम्हूं आउं आयो आहियां। तव्हांजी वॾी महिरबानी। जिए लतीफ़, जिए सिंध।